सिंध वासियो हक़ मौजूद जीअं त सिंध वहशतन ऐं मुसीबतनि जे वर चढ़ियल आहे। हर सुबुह मासूम बचड़ा कंहिं न कंहिं इलाइक़े मां अगवा थियनि था, ज़ंजीरनि में जकड़जी दुनिया जे साम्हूं सोशल मीडिया जी ज़ीनत बणजनि था। इंतहाई अफ़सोस जो आलम आहे। ॿिए तरफ़ ॾिसूं था त सिंध जे पाणीअ ते दाड़ो लॻायो वियो आहे केनालनि जे सूरत में। या वरी ॾिसूं था त जुनूनत लाश पई साड़े। अहिड़नि ज़ुल्मनि अज़ाबनि जो कारण छा आहे? अचो त पाण खां पुछूं, छा असां जाॻियल आहियूं? छा असां साइंस दुनिया जूं जदीद घुरिजूं पूरियूं करे सघिया आहियूं ऐं साइंसी दुनिया सां सलाहियल आहियूं? छा असां सिंध जे वसीलनि जी मालिकी करे सघिया आहियूं? छा असां सिंध खे अमन अमान ॾेई सघिया आहियूं ऐं असां हिन रिश्वतखोर निज़ाम खे रोके सघिया आहियूं? जवाबु इहो आहे त असां सभु सुतल आहियूं। असां पंहिंजी ज़िमेदारी खां लाताल्लुक़ आहियूं, सिंध जे इशू खां लाताल्लुक़ आहियूं। पर रुॻो तव्हां सरमन सिंधीअ जी सदा खे ज़रूरु ॿुधो हूंदो। जीअं त तव्हां सरमन सिंधीअ जी सदा खे ज़रूरु ॿुधो हूंदो, उन सिटुनि में सॾु समायल आहे। बदज़ोक़ जे हथनि में बाग़ आहे, बदज़ोक़ जे हथनि में बाग़ आहे, मासूम वणनि जो छा थींदो? उन्हनि सिटुनि जो मक़सदु ऐं मफ़हूम इहो आहे त बदज़ोक़ जे हथ में जीजल सिंध आहे, मासूम सिंधियुनि जो छा थींदो? ॾिठो वञे त असां गहरी निंड सुतल आहियूं, तॾहिं असां मुसीबतुनि जे वर चढ़ी विया आहियूं। पैदागी ज़रदारी ऐं मुराद शाह जहिड़नि बदज़ोक़ जीजल सिंध खे लुटियो फिरियो आहे। कॾहिं बचा अगवा थियनि था, कॾहिं असां दहशत गुर्दनि हथां रोड रस्ते दिन ॾियारे मारिया वञूं था। इरशाद रांझाणी, माड़ी जलबानी, जानमंद महर, नसरुल्लाह गडाणी, मासूम न्याणी फातिमा फरडोजिया या वहशतुनि जो शिकार थींदड़ डॉक्टर शाहनवाज़ जी लाश खे जुनूनत साड़े छॾियो। पाणीअ ते कब्ज़ो छहनि दरियानि जे छहनि केनालनि जी सूरत में, मतिलबु त असां धरतीअ सां वाॻियल ऐं जाॻियल न आहियूं। असांजा अदी फ़नकार, दानश्वर, ॾाहा, न्याणियूं, हेल्थ वर्कर हुजनि या रवादारी मार्च जूं न्याणियूं, सिंधु नवाज़ गांगो, डॉक्टर सुर सिंधु रूमा सां चांडियो, सिंधियूं न्याणियूं मतिलबु त दुनिया जे साम्हूं हिन जदीद दौर में बि रज़न पलीत चौकीदारनि जे हथां घसेटियूं ऐं गीलियूं वञनि थियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां माज़ी जी तारीख़ खे ॾिसूं था त सिकंदर एज़म जॾहिं दुनिया फ़तह कई ऐं बरेक सग़ीर में पहुतो त उनजी दहशत ऐं वहशत जी एॾी धाक हुई जो उतां जा सरदार बादशाह खे झुकी मिलनि पिया ऐं सिलेंडर थी पेरनि ते किरी पिया पवनि। पर उन बावजूद बि सिंध जे सूर्य बादशाह, सिंध जे गैरतमंद ज़मीर, सिंध जे बादशाह सांबस उन सिकंदर एज़म सां विड़ियो। तारीख़ ॿुधाए थी त सिकंदर एज़म सां बरे सग़ीर में ॿ क़ौमी विड़ियूं, हिकु सिंधी विड़िया हुआ ऐं ॿियो तुर्क नस्ल। वरी ॿियो वाक़ियो ॾिसूं था त सुल्तान महमूद तगलग जॾहिं सिंध ते 1.5 लख फ़ौज ऐं 500 हाथियुनि सां हमिलो कयो त सिंध जे गैरतमंद बादशाह जा माबेन सिंध जे 30,000 सिंधी सिपाहियुनि सां गॾिजी खेसि मात ॾिनी हुई ऐं शिकस्त बीड़ो करे खेसि लताड़े ज़लील करे वापसि कयो। पर उन वक़्त खे ॾिसूं था त अॼु असांजो हालतूं कहिड़ियूं आहिनि। असां 7 करोड़ हूंदे बि हिन बदज़ोक़ बेज़मीर ज़रदारी ऐं मुराद शाह जी वजह सां ज़िलतुनि जो शिकार आहियूं। इन ॻाल्हि ते असांखे फ़िक्रमंद थियणो पवंदो, अखियूं खोले जाॻिणो पवंदो। अञा वेल टरी न आहे, वक़्तु वियो न आहे। सिंध सलामत।